जी नाज़रीन, असां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं तो ज़िले कशमोर कंदकोट में बदस्तूर बदअमनी जो सिलसिलो जारी आहे। ताज़े वाक़े में करमपुर भरिसां डेरा सरकी थाणे जी हद ॻोठ ख़ैर मोहम्मद मल्क में नामालूम चोर जेयूआई अॻुवाण ख़ैर मोहम्मद मल्क जे घर खे खाट हणी सॼो अलह तलह बुहारे विया आहिनि। जी नाज़रीन, असां बदअमनी जे हवाले सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त डेरा सरकी थाणे जी हद ॻोठ ख़ैर मोहम्मद मल्क में नामालूम चोर जेयूआई अॻुवाण ख़ैर मोहम्मद मल्क जे घर के खाट हणी सॼो घर जो सामान बुहारे विया आहिनि। इन वाक़े ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां ख़ैर मोहम्मद मल्क जी अॻुवाणी में कंदकोट जेकाबाद रोड ते मक्सी स्टाफ वटि रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो वियो आहे। जी नाज़रीन, असां बदअमनी जे हवाले सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां डेरा सरकी थाणे जी हद ॻोठ ख़ैर मोहम्मद मल्क में नामालूम चोर जेयूआई अॻुवाण ख़ैर मोहम्मद मल्क जे घर खे खाट हणी घर जो सॼो अलह तलह बुहारे विया आहिनि। वाक़े ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां कंदकोट जेकाबाद रोड ते मक्सी स्टाफ वटि रोड बंदि करे धरणो हंयो वियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़।